मां बाबा ॾे मानी पई खणी वञा। राणी घणा ॾींहं थी विया आहिनि तुंहिंजो दीदार न आहे थियो। अॼु मस त मुंहुं ॾेखारियो थी। मुराद मां हर रोज़ हिन ई रस्ते सां बाबा ॾे मानी खणी वेंदी आहियां, पर मूंखे तूं नज़र ई कोन ईंदो आहीं। राणी तोखे ख़बर आहे त असां केतिरा परेशान हुयासीं। असां खां बाद ज़मीन खसी, वरी बि शाबस आहे वॾेरे ज़मान ख़ान खे जो हुन असांखे ज़मीन हार पे लाइ ॾिनी। हाणे इंशाअल्लाह मुलाक़ातूं बि कंदासीं ऐं कचहरियूं बि कंदासीं हिन ई ज़मीन ते। मुराद ठीकु आहे, पोइ सुभाणे मुलाक़ात कंदासीं। बाबा खे बुख लगी हूंदी। राणी दिलि त नथी चवे त तोखे परे कयां, पर चाचा जुमन खे बुख लगी तूं भली वञ। वालेकुम सलाम। वे शमला वे बाबा बाबा मथे मथे कुर्सी दे वे। इहो छा थो करी? बे हाल शमू कीअं अचण थियो आहे? भोतार साईं मां तव्हां ॾे उमेद करे आयो आहियां ऐं मूंखे न्याणी जे ॾाज लाइ कुझु पैसनि जी ज़रूरत आहे, सो महिरबानी करे ॾींदव त तव्हांजा लख थोरा थींदा। ठीकु आहे शमू ठीकु आहे, पर ॿुधाए त तोखे पैसा घणा खपनि? भोतार साईं मूंखे 2 लखनि जी ज़रूरत आहे। हा शमू तोखे 2 लख ॾियां थो, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, ज़मीन जा कागज़ आंदा अथई? भोतार ज़मीन जा कागज़ आंदा अथमि, मूंखे गीदे में पिया आहिनि। ठीकु आहे कमदार बाबा तूं शमू सां वञ ऐं हिनखे 2 लख रुपया ॾींसि। भोतार बाबा हाज़िर, मां शमू ऐं पैसा ॾियां थो। शमू उथ त पैसा ॾियां हली। अदा साईं तव्हां सफ़ा बादशाह आहियो। शमू हो सुञो ग़रीब माण्हू काॾो पैसा आणींदो? अदा सिकंदर खान तो मूंखे सुञातो किथे आहे। बहादुर उहो बाज़ आहे जेको पंहिंजे शिकार खे आसमान खां ॻोल्हींदो आहे। शमू कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? अदा साईं न्याणीअ जे ॾाज लाइ पैसा ॻोल्हिया, चङाई वरी चङी आहे, जवाब जे लाइ न ॻोल्हिया। अदा साईं ॿी ख़बर ॿुधी अथव? असांजे हारी अकबर खे ज़मान खान बनी ॾिनी अथव हारपे ते। अकबर असांजो हारी थी ज़मान खान जी बनी थो करे? अदा सिकंदर खान तव्हां हिकिड़ो कमु कयो, तव्हां सुभाणे ज़मीन ते वञी हिन जे मथे में धूड़ विझो, अहिड़ो त पुछड़ो कयोसि जो ज़िंदगी भर यादि करे। अदा साईं असांखे बि इहो ई इंतज़ार हुयो, तव्हां रुगो इजाज़त ॾियो। छो त अकबर खान बहादुर खान जे उसूलनि खां वाक़ुफ़ न आहे, छो त बहादुर खान उहो बाज़ आहे जेको पंहिंजे शिकार खे ॻोल्हण लाइ आसमान तां वञी तिखी नज़र सां ॾिसंदो आहे, ऐं जॾहिं तव्हां हुनजी गिचीअ में रसो विझी केले आयो पोइ हुनखे ख़बर पवंदी त बहादुर खान कहिड़ी शइ आहे। सो जुमना
रईस ज़मान ख़ान असांखे ज़मीन ॾे असांजे मथां वॾो अहसान कयो असां हुनजा थोरा था दोस्त। अदा अकबर रईस ज़मान ख़ान तमामु बहितरीनु माण्हू आहे ऐं हमेशह ग़रीबनि जी मदद कंदो आहे। जुमना असां बि रईस खे दुआऊं पिया था कयूं न त शायदि बेरोज़गार रहिजी वञूं। हाणे मूंखे ॾे इजाज़त, मूंखे बि शहर ॾांहुं वञिणो आहे, पोइ वरी ज़मीन ते वेही कचहरी कंदासीं। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, ठीकु आहे न? ठीकु आहे जुमना, तोखे इजाज़त आहे, पर जेकॾहिं मुराद मिली वञे न त हुनखे चइजांइ त रईस वटां थी वञे, कुझु पैसनि जी ज़रूरत हुई। हा अदा, मुराद मिली वियो न त पोइ मां हुनखे चवंदोमांसि। अकबर तूं असांजी ज़मीन छॾे तूं ज़मान ख़ान जी ज़मीन थो करे। ज़मीन खां त बेदख़ल तव्हां पाण कयो, मूं त ज़मीन कोन छॾी। इहा दादा ज़मान ख़ान जी तव्हां ते कावड़ हुई। भोतार ग़रीब खे त तव्हां हमेशह बूट जो कोको सम्झंदा आहियो। अकबर सच थो चवीं, तव्हां ग़रीबनि खे असां जुतीअ जी धूड़ सम्झंदा आहियूं। बाबा साईं रईस बहादुर जे नंढे भाउ सिकंदर अकबर गोलियूं हणी मारे छॾियो। छा अकबर मारियो वियो? अकबर खे सज़ा इहा मिली त हू असांजो हारियो। अदा साईं हाणे हिन जो छा थींदो? अहिड़ी ग़लती त न कई जो हुन ज़ालिम हुनखे मारे छॾियो। है फातू जी सोच मथां बहादुर, तू अमीर नहीं दादागीर आहे। बहादुर खान तू केतिरा ग़रीब मारी दे, केतिरा ग़रीबनि जा घर बर्बाद करी। जॾहिं अल्लाह जो कहर किरी न मथां त तुंहिंजे पेरनि हेठां धरती निकिरी वेंदी ऐं उन ॾींहुं हिन धरतीअ ते तूं तड़पंदो रहंदे ऐं तोखे केरु सहारो ॾियण वारो न हूंदो। टियों उन ॾींहुं खां बहादुर खान। अदा असांजे हारीअ खे हिननि मारियो आहे, जेकॾहिं असां चुप करे वेठासीं त असांजे ॿियनि हारनि खे मारींदा। बहादुर खान छो थो सुतल शेर खे जगाए? तो हिकु ग़रीब ऐं मज़लूम खे मारे छा थो साबित करणु चाहे? तो हुन बहादुरी वारो कमु कयो न, हुन बुज़दिली ऐं काइरनि वारो कमु कयो आहे। जेकॾहिं असांजे तरफ़ हाणे हिकु विख बि वधाई न त हुन जा पेर गोॾनि खां कटे छॾींदुसि। मञोसीं त असां शरीफ़ आहियूं, पर बुज़दिल ऐं काइर न आहियूं। इहो वक़्तु ॿुधाईंदो वरियाम ख़ान, हाशिम ख़ान, इहो वक़्तु ॿुधाईंदो हुन बहादुर खे जेको नाले जो बहादुर ऐं ख़ुदि काइर ऐं बुज़दिल आहे। अदा साईं सच चवां, तुंहिंजे सबुर असांखे ॾाढो परेशान करे छॾियो। अदा साईं असां सोचियो बि कोन हुयो त बहादुर ख़ान एॾो गंदी सोच जो मालिक थींदो। बाशिम वक़्तु साबित कंदो आहे, जेको जहिड़ो हूंदो आहे वक़्तु उनखे
उन कटहड़े में अची बीहारी थो आहे। बहादुर जहिड़ी गंदी सोच जो मालिक हुयो न, त वक़्तु उनखे ग़रीबनि ऐं अवाम जे अॻियां गंदो करे साबित करे बीहारियो आहे। जहिड़ी उनजी गंदी सोच आहे तहिड़ो हू गंदो आहे। गंदे माण्हूअ खे उनजो सिलो ज़रूर मिलंदो आहे। सिर्फ़ सब्र कयो ऐं वक़्त जो इंतज़ार कयो। बाबा बाबा मूंखे कसम आहे तुंहिंजे कब्र ई मिटीअ ॾियो जंहिं मां दुश्मननि खां तुंहिंजे रत जे हिकु हिकु फुड़े जो पनाह न वठां। त मुंहिंजो नालो मुराद न आहे बाबा, मुराद न आहे। मां उन्हनि जो निंड हराम करे छॾींदुसि। तूं छा थो सम्झी त हिन मज़लूम जो खून रागान कंदे? न, बहादुर ख़ान जे मां तोखां पलांद न वरितुमि त मुंहिंजो नालो मुराद न आहे। बाबा छा थो सोची? पुट सोचां थो त जवान धीउ घर में वेठी आहे, उनजो ॿार लाहिणो आहे। हाँ बाबा तूं सही थो चईं। बाबा तव्हां हिकु दफ़े चाचा अकबर सां रिश्ते लाइ हा कई न, हुन मुराद जे लाइ रिश्ते जी घुर कई हुई। अम्मा इहा ॻाल्हि सही आहे, पर अकबर खे ज़ालिमनि ज़ुल्म करे मारे छॾियो आहे ऐं इहा बि ख़बर न आहे त मुराद अलाए किथे आहे। पर बाबा मुराद काथे बि हुजे नेठ त ईंदो न। मुराद सां ज़ुल्म थियो आहे ऐं मुराद कंहिंसां बि ज़ुल्म नाहे कंदो। तो इहो सोचो कीअं अदी? वाकई ज़ुल्म मुराद सां थियो आहे, मुराद कंहिंसां ज़ुल्म न कयो आहे। जेकॾहिं तव्हां नाराज़ न थियो त मां तव्हांखे हिकु ॻाल्हि चवां। हा पुट ॻाल्हि कर, इहा त ॻाल्हि तमामु सुठी आहे। मां ऐं मुराद पाण में मोहबत कयूं पिया ऐं हिक ॿिए सां गॾु रहणु चाहियूं था। कुझु टाइम सब्र कर।